नाज़रीन, सिंध जे आबादकारनि पारां शुगर मिलनि आॾो एहतिजाज जो फ़ैसिलो करे वरितो। हाई कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ 22 रुपया फ़ी मण रेट में प्रीमियम न मिलियो त सिंध जे सभिनी शुगर मिलनि आॾो एहतिजाज करे धरणा हंया वेंदा। ख़बर मूजिबि सिंध जे वॾनि आबादकारनि जो अहम इजलास सिंध आबादकारनि इत्तेहाद जे मरकज़ी सदर मीर ज़ुबैर टारपुर जी सदारत हेठि सकरन में आबादकारनि अॻवान रज़ा चांडियो हाजी अली नवाज़ चांडियो जी अॻवानी में थी गुज़रियो। इजलास में सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल आबादकारनि अॻवान मीर सूबेदार ख़ान टालपुर, मोहम्मद अनवार कंबू, जावेद अहमद, अब्दुर्रहीम दर्स, शरीफ निज़ामानी, सैफुल्ला ख़ान, मीर मुश्ताक अहमद, हाजी सज्जाद मेमण, अलीशेर उन्नड़ समेत वॾे अंग में आबादकारनि शिरकत कई। वधीक तफ़सील सां हिन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सदर सिंध आबादकार इत्तेहाद सिंध अॼु हिते असांजी एग्ज़ीक्यूटिव कमेटी जी मीटिंग हुई, उन जी गॾिजाणी में अॼु हिते गॾु थिया आहियूं ऐं जेके आबादकारनि जा मसइला हुआ उन्हनि जे सिलसिले में हिते असां गॾु थियासीं। अॼुकल्ह जेको मेन इशू हले पियो टमाटनि जे हवाले सां ऐं बसर जे हवाले सां, जॾहिं बि सिंध जो को क्रॉप रहे थो, अफ़सोस सां चवणो थो पए त ओॾीमहिल ई उन शइ जी इम्पोर्ट शुरू थी वञे। असां एहतिजाज बि कया, प्रोटेस्ट बि कयासीं, लाॻीता प्रोटेस्ट आबादकारनि जा हैदराबाद में हलंदा बि रहिया। असांजो इहो ई हो त बाबा असांजो बम्पर क्रॉप लहण वारो आहे ऐं इहा इम्पोर्ट बंदि कई वञे, बल्कि एक्सपोर्ट खोली वञे। न कयूं, हाणे उन जो नतीजो इहो पियो निकिरे जो असां पंहिंजा टमाटा ॿनी में भिलायूं पिया, उते ई ख़तमु पिया कयूंसि। मंडी ताईं बि असां खणी नथा अची सघूं, छोकी असां खणी था वञूं त भाड़ो बि असांखे घरां ॾियणो थो पए। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इन जे लाइ असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त टमाटे जे लाइ जेतिरो आबादकारनि, छोकी हिकिड़े एकड़ ते असांजो जेको टमाटे ते ख़र्चु अचे थो, ख़र्चु आहे हिकिड़े एकड़ ते, ऐं उहो त बर्बादु थी विया। पहिरीं सिंध ते पहिरीं माकड़ आया, उन्हनि तबाही कई, पोइ बारिशूं उन्हनि तबाह कयो, वरी जेको आयो त फ़सुल असांजा लथा त उन वक़्तु इम्पोर्ट शुरू थी वई, उन में असांखे नुक़सानु थियो। सिंध जे आबादकारनि खे हिकिड़ो त असां मुतालबो था कयूं, एॾो ॾुकार आयो आहे, एॾो जेको आबादकार सफ़र कयो आहे त इंट्रस्ट फ्री लोन्स सिंध जे आबादकारनि खे ॾिना वञनि ताकी हू नया पंहिंजा फ़सुल ऐं क्रॉप्स लॻाए छॾनि। असां जेके हाई कोर्ट मां ऑर्डर कराया आहिनि क्वालिटी प्रीमियम जे हवाले सां, किन कमिश्नर सां असां जूं मीटिंगूं बि थियूं, उन ते बाक़ाइदे हाई कोर्ट जो क्लियर ऑर्डर आहे त बाबा इहे मिलणु खपनि पैसा। ऐं हिते जेके आहिनि केन कमिश्नर ऐं जेके मिल वारा मिली भगत करे इहे असांजा खाइण जी कोशिशि पिया कनि। कंटेम्प्ट में असां विया आहियूं, वरी बि असांखे वञिणो पियो त हाई कोर्ट में वेंदासीं। 18 जा 22 रुपया असांजा रहिया पिया आहिनि, जेको उहो बि सिंध आबादकार इत्तेहाद हाई कोर्ट मां बाक़ाइदे ऑर्डर पास करायो त उहे पैसा मिलणु खपनि, न उहे बि असांखे कोन मिलिया आहिनि। ऐं हाणे जेका मीटिंग आख़िरी थी त उन में केन कमिश्नर जे ऑफिस में असांजे अॻियां मिल वारा आया, उन्हनि चयो त इहे 22 रुपया असां एडजस्ट कंदासीं। त मूं केन कमिश्नर खे चयो त इहे 22 रुपया इहे मिनट्स में तव्हां लिखो। असां वरी पाण मथे हफ़्ते केन कमिश्नर ऑफिस ते वेंदासीं, धरनो ॾेई हणी वेंदासीं त बाबा इहे मिनट्स सही लिख, त असां इहो वरी केस खणी हाई कोर्ट में वञूं। केस बि थिया आहिनि कुझु मिलनि ते, फारान शुगर मिल ते केस आहे, 8 तारीख़ आहे। हिते बि लोकली जेके आहे केस थिया आहिनि, सकरन शुगर मिल ते वापसि वरितो अथनि, वरी कंदा। बहरहाल पंहिंजी जेका आहे कोशिशि असां जिदोजहद जारी रखंदासीं। बाक़ी जेका रणछा